साईं पहिरीं ॻाल्हि त इहा जॾहिं सिंधु दरिया में पाणी जे मथां खां खोट आहे ऐं उनजे करे इंडस डेल्टा जेको समुंड जो पाणी आहे उहो मथे चढ़ंदो अचे ऐं हेठां खां पाणी त आहे कोन्हे। अरबी समुंड जेको पाणी आहे खारो आहे सॼो मथे चढ़ंदो अचे। उनजे करे हाणे जेका इलाइक़ा आहिनि सुखी बंदर आहे, शाह बंदर आहे, केटी बंदर आहे, उनजी जेकी बि ज़मीन आहे उहो समुंड ॻिड़कायो ऐं हुतां में हाणे जेकी ज़मीनूं आहिनि उहो त बंजर थी वियूं। हाणे खारे पाणी जे करे जेको मिठो पाणी उहो सफ़ा हेठि हले थो। हाणे 7-8 फुट ते पाणी मिठो लॻे ई नथो। लॻे थो किथे त 2 ॾींहं हले थो ऐं वधि में पाणी उहो ख़राबु थियो वञे। वरी खारो पाणी माण्हू मजबूर न उहो खारो पाणी इस्तेमालु कनि था ऐं किथां केन्स वठनि था 5-6 किलोमीटर आहे त गॾा माण्हू भरे अचनि था। 100 रुपया केन आहे वठनि था, मिक्स कनि था मिठो पाणी ऐं खारो पाणी। उहो जानवरनि खे पीआरीनि था, उन्हनि मां कपिड़ा धोइनि था। भई माण्हू वटि में केन लाराइनि था, 100 रुपया वठनि था, उन माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। होड़ा जेके बीठल आहिनि होड़ा साईं हींअर त मुल्क जी हालत थोरो ख़राबु इन करे ॿियो हाणे मच्छी आहे सफ़ा कोन्हे, ख़बर न। मिठो पाणी न अचण हा, मिठो पाणी न अचण जे करे मच्छी सफ़ा ख़तमु थी आहे। हाणे ईद खां बाद में होड़ा विया हुआ, हाणे 12-13 ॾींहं थी विया आहिनि, 14-15 ॾींहं थी होड़ा हिते बीठा आहिनि। मच्छी आहे कोन्हे, ॿाहिरि वञनि था, ख़र्चो खणियो वञनि, बर्फ़ूं खणियो वञनि, तेल खणियो वञनि, रछ खणियो वञनि, ॾियारूं जेके खणियो वञनि। 12 ॾींहं लॻनि था, 13 ॾींहं लॻनि था, मिले कुझु नथो। खायो अचनि, खपायो अचनि, जेको सामान खणी वञनि था, जेको ₹1 रुपया ख़र्चा खणी वञनि था, वरी वापसि अचनि था। हाणे इहे जेको उन ख़र्चा गले में पवनि था, इन करे ॿियारे छॾियो आहे। रोज़गार आहे कोन्हे, मिठे पाणी जे करे मच्छी ख़तमु थी वई। मच्छी आहे तॾहिं बि 0 पॉइंट खां परे आहे हिंदुस्तान जे इलाइक़े में। अगरि उते वञनि था तॾहिं क़ैद थियो वञनि। हींअर बि असांजा 10 माण्हू 12 माण्हू हिंदुस्तान में क़ैद थियल आहिनि। उन जा 5-6 साल उन्हनि खे गुज़री विया आहिनि, उहे हुते क़ैद थियल आहिनि। छो त माण्हू पंहिंजे हथकार ज़्यादा टुपी आहे ऐं हुननि पकिड़े वरिता, उहे बि हुते क़ैद थियल आहिनि। हाणे अगरि हे माण्हू वञनि था त इंडिया वारा हाणे त नेवी झले वठे, माण्हू क़ैद थियो वञे, हिन खां माण्हू होॾे वञनि था। हिन हद में जेके आहिनि पाकिस्तान जे हद में उते मच्छी आहे कोन्हे।